लागापा लोक जा जॾहिं छॾिया चन तॾहिं ॾिठो तन डूंगर वारो सुपरी। अस्सलाम वालेकुम, मूंखे चवंदा आहिनि नई मीरभर ऐं मूंसां गॾु आहे मुर्तज़ा महर ऐं अॼु असीं तव्हांखे वठी था हलूं किरौड़ शरीफ। तो दोस्तों असांजे सफ़र जो आगाज़ का लेफ्ट वठी सिंधड़ी शहर ॾांहुं जेको रस्तो वञे थो उन रस्ते ते असीं सफ़र कंदासीं। असांखे वञिणो आहे किरौड़ शरीफ। रस्ते में फुलहरियूं शहर ईंदो आहे, उते हिकिड़ो असांजो दोस्त आहे, मंझंदि जो टाइम बि आहे, बुख बि लॻी आहे, फ़ोन करे ॾिसूं था त धणी जेको आहे उहो मंझंदि असांखे खाराए थो ॻाल्हाए। हलो अस्सलाम वालेकुम। तव्हां माना महिमान खे उतां में विहारियो ई कोन था, भला महिमान खे पार्सल त ॾियो था। ठीकु आहे, चलो था, ॿिए कंहिंखे था ताड़ियूं। आई थिंक नईम साहब जी कोशिश इहा नाकाम वई आहे यार। हिननि जा फेस एक्सप्रेशन ॾिसी करे मूंखे लॻे थो त अॻियां खां न थी वई आहे। अरे एक्चुअली दोस्त भलो आहे, पर कोरोना जे करे अॼुकल्ह हर माण्हू महिमान खां टिॾे पियो। हाणे खेपरेस्तान ते असां पहुता आहियूं, हिते ब्रेक कंदासीं, कुझु खाइण पीअण जूं शयूं ख़रीद। साम्हूं आहे चौक सिंधड़ी। हिन सिंधड़ी चौक जी ख़ासियत इहा आहे त हिते जा पकोड़ा ओए होए 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 तमामु घणा टेस्टी हूंदा आहिनि। तो दोस्तों गर्मी त आहे, तव्हां ॾिसो पिया, ऐं जून जो महीनो आहे, हिन घटि में घटि 45 टेम्परेचर आहे जेको असां ॾिठोसीं पंहिंजी डिवाइस में। त 45 टेम्परेचर वधीक तमामु घणो आहे ऐं हुनजे लाइ लाज़मी आहे थधो पाणी हुजे ऐं उन में जे विझंदासीं त हिन गर्मीअ खे मात ॾेई सघंदासीं। रिमझिम बरसी बादल आया, छम छम छेर चमकाया मां, छम छम छेर चमकाया मां। तने अंदर में लगियूं तवारियूं, तने अंदर में लगियूं तवारियूं। अल्फी इश्क जी पाया मां, अल्फी इश्क जी पाया मां। रिमझिम बरसी बादल आया, रिमझिम बरसी बादल। हाणे असीं पहुता आहियूं हिन वक़्तु हिंगोलो शहर। हिंगोलो मीरपुर खां जेके घुमनि फिरनि पियूं मेले में, जेके घुमनि फिरनि पियूं मेले में, ओ मेहुड़े में हार तुंहिंजूं मेले में। तो सही इंतज़ार करिणो पवंदो।
असां बिल्कुलु उन स्टॉप ते पहुता आहियूं जितां असांखे गिरोड़ शरीफ ॾांहुं वञिणो आहे। ऐं जे असां हिन रस्ते ॾांहुं न लड़ियासीं, जे सिधा हलिया वियासीं त असीं भटकी पवंदासीं ऐं हलिया वेंदासीं सिधो खिपरो। सो असीं गिरोड़ शरीफ में दाख़िल थियसि लागापा लोक जा जॾहिं छॾिया चन तॾहिं ॾिठो तन डूंगर वारो सुपरी। गिरोड़ी साईं जी शाइरी आहे ऐं माशाअल्लाह ज़बरदस्त।